रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंकी। रानीपुर भरिसां ॻोठ लाल खान वातणी में हथियार बंदन हथां क़तल थियल नौजवान नारी ज़ोया वातणी जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ इमरान वातणी, मुख्तियार वातणी, अब्दुल रशीद वातणी, आमिर वातणी ॿियनि मासूम बाड़ी समेत एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मक़तूल नियाणीअ जे वारसनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 1 महीनो अॻु भत्तो न ॾियण तां मलूक वातणी पंहिंजे साथियुनि सां गॾिजी असांजे घर मथां हमिलो करे फायरिंग कई, जंहिंमें असांजी नौजवान नियाणी ज़ोया वातणी मारिजी वई ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पर पुलिस हींअर ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे, जेके हींअर बि असांखे केस तां हथु खणण जे लाइ मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिननि डीआईजी सखर पीर मोहम्मद शाह एसएसपी खैरपुर खां मुतालबो कंदे घुर कई त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। जॾहिं त राब्तो करण ते एसएचओ रानीपुर जो चवणु हो त मलूक वातणी जी गिरफ़्तारी जे लाइ छापा हयां पिया वञनि, जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। कुछ महीना पहिरियों इन 3 लाख मूंखां भर्तो वरितो हुयो हथियारनि जे ज़ोर ते। वरी मूंखां 16 लाख भत्तो घुरियईं, मां न ॾिनो, FIR कराई। उन खां बाद घरनि ते हमिलो कयईं, बाहियूं ॾिनई। वरी असां FIR कराईसीं। उन खां बाद वरी हिन धमकियूं ॾिनियूं, पैसनि जी मांग कई जेका असां न ॾिनीसीं। वरी असांजे घरनि ते चढ़ाई करे असांजा 2 माण्हू जेके मारे वियो ऐं हिकिड़ो अञा ज़ख़्मी आहे। गिरफ़्तारीअ लाइ असां काफ़ी सारी कोशिशि कई आहे, पर अञा ताईं कुझु बि नथो थिए पियो। SHO साहिबु सिर्फ़ु दिलासा ॾिए हिन ॻाल्हि खे मेनू थी वियो आहे, सिर्फ़ु चए थो गिरफ़्तार कयां थो। उहो हर ॾींहुं असांजे घरनि जे साम्हूं अची असांजे घरनि ते फायरिंग कंदा। SHO साहिबु चए थो लभनि कोन था, असांजे साम्हूं अचंदा, SHO साहिब खां लभनि कोन था पिया। वरी बि चवंदा FIR ते हथु खणूं, न त तव्हांजो अञा वधीक नुक़सानु कंदासीं ऐं असांखे पैसा ॾियो। असां DIG पीर मोहम्मद शाह, IG गुलाम नबी मेमन साहिबु, SSP असां DIG साहिब खे अपील था कयूं, SP हैं असां पिया चऊं त अहिड़ा SP मां पुट ॼणे जो ग़रीब जा तूं इंसाफ़ थो करें। हिन वक़्तु अलाए छाजे करे तूं DIG थियो आहे जो असां मज़लूमनि सां कंहिं क़िस्म जो इंसाफ़ न थियो आहे। हाणे हे असां अखियुनि था ॾिसूं, हिते ठकावा था निकिरनि, अखियुनि था ॾिसूं असां। हे 100 पुलिस वारो वठी थो अचे त मां हिनखे लभंदा, हुननि खे चए थो तव्हां हिन पासे वञो, मां हेॾां थो अचां। हिननि खे ताक़त ई न आहे जे SHO ने ॻाल्हि 24 कलाक पाकिस्तान जे कानून खे एतिरी ताक़त आहे, 24 कलाक नथो परे रही सघे। पर अलाए छाजे मुतालबो गिरफ़्तार करे हेॾी महिल असांजे हितां फेर थो कढाइनि। नंढड़ा बच्चा असांजा औज़ार आहिनि।